अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप अरब ऐं मुस्लिम मुल्कनि जे अॻुवाणनि सां अॼु मुलाक़ात कंदो। ट्रंप तरफ़ां गज़ा में जंग खां पोइ अमन बाबति अरब ऐं मुस्लिम मुल्कनि जे अॻुवाणनि खे तजवीज़ूं पेश कयूं वेंदियूं। अमरीकी मीडिया रिपोर्ट मूजिबि अमरीका चाहे थो त अरब ऐं मुस्लिम मुल्क गज़ा में फ़ौज मोकिलण लाइ तयारु हुजनि। फ़लस्तीन में ताक़त जी मुंतक़िली ऐं तामीरात लाइ फंड ॾिना वञनि। पाकिस्तान, सऊदी अरब, UAE समेत क़तर, मिस्र, उर्दन, तुर्की ऐं इंडोनेशिया जा अॻुवान मुलाक़ात में शिरकत कंदा। नायब वज़ीर आज़म ऐं परदेही वज़ीर इसहाक़ डार मुतालबो कयो आहे जेके मुल्क हिन वक़्त ताईं फ़लस्तीन खे रियासत तौरु तस्लीम नथा कनि, उन्हनि मुल्कनि खे बैनुल अक़वामी क़ानून तहत फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करणु घुर्जे। इसहाक़ डार अॼु फ़लस्तीन लाइ ॿिनि रियासती हल ते आला सतही कॉन्फ्रेंस में शिरकत कई, जंहिं जी सदारत फ्रांस ऐं सऊदी अरब गॾियल तौरु कई। बर्तानिया, कैनेडा, ऑस्ट्रेलिया ऐं पुर्तगाल खां पोइ फ्रांस बि फ़लस्तीन खे रियासत तौरु तस्लीम कयो आहे। फ्रांस जे सदर मैक्रोन गॾियल क़ौमुनि वारे कॉन्फ्रेंस में फ़लस्तीन खे रियासत तौरु तस्लीम करण जो ऐलान कयो। पंहिंजी तक़रीर में गज़ा में जारी जंग खे नाइंसाफ़ी करार ॾिनो। हुन वधीक चयो त असां वधीक इंतज़ारु नथा करे सघूं। हाणे वक़्तु आहे त हिन जंग खे मुकमल तौरु ख़तमु कयो वञे। हमास पारां क़ैद कयल 48 ॼणनि खे फ़ौरी आज़ादु कयो वञे। खैबर ज़िले जे इलाइक़े वादी तेरा जे कंपाउंड में बारूदी मवाद जे धमाके सां 24 ॼणा फ़ौत थी विया। पुलिस मूजिबि फ़ौतियुनि में 14 ॼणा हथियारबंद हुआ। फ़ौतियुनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 शहरी शामिल हुया। कंपाउंड खे तालिबान कमांडर अमन गुल ऐं मसूद ख़ान बम फैक्ट्री तौरु इस्तेमालु करे रहिया हुआ, जिते असलो ज़ख़ीरो कयो वेंदो हो। गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली इजलास जे मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप मुलाक़ात कंदा। तर्जुमान व्हाइट हाउस मूजिबि सदर ट्रंप आलमी अॻुवाणनि सां मुलाक़ात कंदो।